अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे तमामु नंढड़ो आहे पर तमामु अहम आहे। जीअं त जॾहिं मां तव्हांखे SST ऐं SSP जी सिंधीअ जे हवाले सां तयारीअ लाइ चवंदी आहियां त मां तव्हांखे इहो ज़रूरु चवंदी आहियां त इंटर क्लास एंड जेका ग्रेजुएशन BA जा बुक्स आहिनि उनखे तव्हां ज़रूरु टच कयो। ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे त इंटर जो जेको बुक आहे उहो ॿिनि पोर्शन ते हिसनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों आहे मज़मून ऐं ॿियो आहे शाइरी। पर जॾहिं त BA जो जेको बुक आहे उहो पहिरियों मज़मून आहे, पोइ कहाणियूं आहिनि, पोइ शाइरी आहे। त हीअ जेके हिन जेके मां बिल्कुलु तमामु थोरियूं कहाणियूं 10-12 खनि इलाही अहम कहाणियूं ॾिनल आहिनि BA फाइनल जे बुक्स में, उहे तव्हां सां शेयर इन लाइ कयां थी जो इहे मुंहिंजे इहे जेके मूं प्रीवियस टेस्टूं ॾिनियूं आहिनि उन में इहे सुवाल आया आहिनि। मां तव्हांखे कोट बि कराईंदी हलंदसि ऐं ॿुधाईंदी बि हलां थी। इन जे लाइ मूं ज़रूरी सम्झो त हीउ नंढिड़ो क्लास पर इंफॉर्मेटिव क्लास आहे जेको तव्हां सां शेयर कजे। हाणे BA जो जेको फाइनल जो बुक आहे सिंधी जो, उन में जेको कहाणियुनि वारो पोर्शन आहे उन में पहिरीं कहाणी आहे पीराणी कहाणी आहे जमाल अबड़ो जी। ठीकु आहे, पशो पाशा जंहिंजो 1956 में बुक आहे, वजह शोहरत जमाल अबड़ो साहब जी, उन जी कहाणी आहे पीराणी, उहा शामिलु आहे हिकिड़ी त बुक में। उन खां पोइ मां इंसान आहियां, अयाज़ कादरी, बिलू दादा जो जेको आहे मुसनफ़ अयाज़ कादरी मूं तव्हांखे पढ़ायो आहे, उन जी कहाणी मां इंसान आहियां। चोटरी हों दर नसीम ख़याल साहब जी कहाणी जो मजमू आहे, सभिनी खे ख़बर आहे। चिड़ी कहाणी आहे रशीद भट्टीअ जी। ऐं छांव कहाणी आहे महताब महबूब साहिबा जी। ऐं चंड ऐं मानी मां तव्हांखे ॿुधायो हो त जॾहिं मुंहिंजी MPhil जी टेस्ट हुई, MPhil सिंधी जी, त उन में इहो सुवालु आयो। उन खां पोइ हाणे जेका रिसेंटली जेके हाणे टेस्टूं थियूं जंहिंमें जेके पोस्टपोन थियूं किन वजूहात जे करे, उन में मूंखे डेट यादि न आहे, बट आई एम 100% श्योर कि मूं तव्हांखे जॾहिं मां तव्हांजे प्रीवियस क्लास वठंदी हुअसि त बि मूं तव्हांखे ॿुधायो हो त हीउ चंड ऐं मानी हिकु ॿ टेस्टुनि में मूं ॾिठो आहे, इलाही इम्पोर्टेंट ईंदो आहे। ऐं गुड फॉर्चुनेट कि हिन दफ़े बि इहो सुवालु आयो त चंड ऐं मानी जेका आहे उहा अली बाबा जी कहाणी आहे। उन खां पोइ ओपरो माण्हू शौकत हुसैन शोरो जी कहाणी आहे। ऐं अम्मा मां स्कूल न वेंदुसि, तमामु उस्ताद ऐं शागिर्द जी हिकिड़ी कहाणी आहे ऐं दिलि खे ॾुखाईंदड़ कहाणी आहे, वन ऑफ माई मोस्ट फेवरेट स्टोरी। अम्मा मां स्कूल न वेंदुसि हफ़ीज़ शेख जी। ऐं जेका कारह आहे उहा रज़ाक सहतो जी। हाणे हीअ जेके 9 स्टोरियूं आहिनि उहे BA फाइनल जे उन में जेको कहाणी जो पोर्शन आहे उन में ॾिनल आहे। पर पीराणी, मां इंसान आहियां, चोटरी हों दर ऐं चंड ऐं मानी, इहे मूं मुख़्तलिफ़ टेस्टुनि में रिपीट थींदे सुवाल ॾिठा आहिनि। इन जे करे मां सम्झो त हीउ सुवालु तोड़े जो भले नंढिड़ो आहे पर अथेंटिक हिकिड़ो जेको सोर्स आहे त बाबा हीअ BA जे बुक्स में मौजूदु आहिनि, तव्हां सां शेयर कयां। ऐं 9 कहाणियुनि मां जेके 4 कहाणियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ टेस्टुनि में अची चुकियूं आहिनि। त हीअ जेके 9 कहाणियूं हुयूं, बेसिकली मुंहिंजो जेको मक़सदु हुयो त हीअ जेके कहाणियूं बार बार रिपीट थियनि थियूं ऐं तमामु मशहूरु कहाणियूं उहे तव्हां सां शेयर कयां। इहो नंढिड़ो क्लास अॼु जो, ऐं जेको ईअं खणी चइजे त जेको BA सिंधी आहे, ऐं ईअं खणी चइजे त जेको ग्रेजुएशन BA फाइनल जी जेका सिंधी आहे उनजो हिकिड़ो आउटलाइन या शॉर्ट इंट्रो तव्हां सां पेश कयो। उमेदु आहे त तव्हां लाइ लाभाइतो साबित थींदो। इन हवाले सां कोई बि सुवालु हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। तव्हांखे हीअ क्लास कीअं लॻो, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय बि ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे क्लास खे पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। अलाह दर दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे तव्हांजे नेक मक़सदनि में कामयाबु करे, तव्हांजे लाइ रोज़ीअ जा दरवाज़ा खोले ऐं तव्हांखे कामयाबु कामरान ऐं इज़त शोहरत ऐं पंहिंजे नेमतुनि सां सरशार करे। पंहिंजो ख़्यालु रखंदासीं। सलामत सां सलामत।